सिंध हाई कोर्ट तरफां कराची ऐं हैदराबाद में फौरी तौर मकानी चूंडूं कराइण जो हुकुम। इलेक्शन कमीशन खे 4 हफ़्तनि अंदर मकानी इदारनि जी चूंड जो शेड्यूल ॾियण जी हिदायत। आईजी सिंध ऐं डीजी रेंजर समेत 2 इदारनि खां फौरी तौर रिपोर्ट तलब। सिंध हाई कोर्ट रिमार्क सिंध चयो आहे त मकानी इदारनि जी चूंडुनि लाइ 4 हफ़्तनि खां वधीक जी मोहलत नथी ॾेई सघिजे। अदालत इलेक्शन कमीशन खे चूंडुनि लाइ मजबूर नथी करे सघे। हुकूमत ऐं तहरीक इंसाफ विच में छिकताण जे ख़ात्मे लाइ अहम मगभराई। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक़ डार जी सदर आरिफ अलवी सां अहम मुलाक़ात। इसाक़ डार सदर आरिफ अलवी सां मुलाक़ात करे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो पैगाम पहुचायो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक़ डार जो चवणु आहे त क़ानूनी ऐं आइनी मामलनि ते डेडलॉक न हुअणु घुरिजे। सदर खे सियासी डेडलॉक जे ख़ात्मे लाइ किरदारु अदा करणु घुरिजे। तहरीक इंसाफ के इस्लामाबाद में जलसे लाइ नई दरख़्वास्त ॾियण जी हिदायत। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस रिमार्क सिंध चयो आहे त पीटीआई जलसो करणु चाहे थी त नई दरख़्वास्त ॾियणी पवंदी। जलसे जी इजाज़त दौरान रोड ऐं रस्ता बंदि न करण खे यकीनी बणायो वञे। इंतिज़ामिया यकीनी बणाए त अवामी हक़ मुतासिर न थींदा। सुप्रीम कोर्ट में तहरीक इंसाफ चेयरमैन इमरान खान ख़िलाफ़ तौहीनी अदालत केस जी ॿुधणी ईंदड़ हफ़्ते ताईं मुलतवी। हुकूमती जवाब ते तहरीक इंसाफ तरफ़ां जवाब दाख़िल कराइण लाइ मोहलत तलब। चीफ जस्टिस उमरता बंदयाल रिमार्क सिंध चयो आहे त तौहीनी अदालत केस जूं कुझु हक़ीक़तूं आहिनि। चैम्बर्स बाबति तहरीक इंसाफ वज़ाहत कई आहे। अदालत तौहीनी अदालत जो इख़्तियार इस्तेमाल करण में मुहतात आहे। सेवण भरिसां बोर्ड वारे पाणीअ में वेन कल्टी थियण सबबि ॿुॾी फोत थियल 20 ॼणनि जूं ख़ैरपुर भरिसां आख़िरी रस्मूं अदा कयूं पियूं वञनि। ॻोठ दाऊद फुलपोटे में माहौल सोगवार। सदर आरिफ अलवी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां वाक़िए ते ॾुख जो इज़हार। आलमी दिफ़ाई नुमाइश आइडियाज़ बाज़ार 22 जी 11वीं एडिशन जो अॼु आख़िरी ॾींहुं हवाई फ़ौज जे तर्जुमान जो चवणु आहे त नेशनल एरोस्पेस जो सभ खां वधीक साराह जोॻो साइंस एंड टेक्नोलॉजी पार्क वारो प्रोजेक्ट बणिजी वियो आहे। नेशनल एरोस्पेस साइंस एंड टेक्नोलॉजी पार्क प्रोजेक्ट खे नुमाइश में सभ खां वधीक कामयाब प्रोजेक्ट जो दर्जो हासिल आहे। मुख़्तलिफ़ मुल्कनि जे वफ़दनि ऐं आला फ़ौजी ऑफिसरनि तरफ़ां मक़ामी तौर ते थियल कयल जहाज़नि में दिलचस्पी जो इज़हार कयो। इवेंट जे 3 ॾींहुं हवाई फ़ौज जहाज़नि कराची सीबियू ते ज़बरदस्त फ्लाई पास जो मुज़ाहिरो कयो। कराची में कब्ज़ा माफ़िया हथां क़त्ल थियल मुख़्तियार खान एजाज़ चांडे कातलनि खे सज़ा ॾियण लाइ मिठियाणी में शटबंद हड़ताल। कारोबारी मर्कज़ बंदि करे एहतजाजी मुज़ाहिरो। अॻुवाणनि जो चवणु आहे त मुख़्तियार खान एजाज़ चांडे जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे सख़्त सज़ा ॾेई वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। गंबट भरिसां हथियारबंदनि 2 नौजवाननि खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। ॻोठ आरिफ कलोड़ो बि हथियारबंदनि जी फायरिंग में शहमीर ऐं उमर कलोड़ो गोलियुनि जो खाॼ। मक़तूलनि जे वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। लाश खे धरणो। कुंभ मां अगवा थियल नींगरी बाज़ियाब न थी सघी। नींगरी जी बाज़ियाबी लाइ वारसनि जो अमड़ जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो। संदसि चवणु आहे त 1.5 महीनो गुज़रण बावजूदि पुलिस संदनि न्याणी खे बाज़ियाब न कराए सघी आहे। ऐं कतर में फुटबॉल वर्ल्ड कप आचर खां शुरू थींदो। तयारियूं मुकमल। 1 महीने ताईं जारी रहंदड़ टूर्नामेंट लाइ शानदार इंतज़ाम। कतर इवेंट मां रिकॉर्ड आमदनी थियण जूं उमीदूं लॻाए छॾियूं।